हिन वीडियो में असां वटि हिक क्लास जे शागिर्दनि जी उमिरिन जी लिस्ट मिलियल आहे। न मां करणु छा थो चाहियां कि हिन ॾिनल डेटा खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़ाहिर थो करणु चाहियां, पोइ उन डेटा सां रिलेटेड मुख़्तलिफ़ जेके बि सवाल थियनि था उन सां मुंसलिक उहे सवालनि जा जवाब ॾियनि। हाणे पहिरियों तरीक़ो हिनखे ज़ाहिर करण जो आहे कि असां हिनखे फ्रीक्वेंसी टेबल सां ज़ाहिर कयूं। हाणे फ्रीक्वेंसी टेबल हिकु अहिड़ो चार्ट हूंदो आहे, उहो कंहिं बि डेटा मां को अंग या क़ीमत खणी करे उनखे ॾेखारींदो आहे त उहो केतिरा दफ़ा ज़ाहिर थियो आहे, केतिरा दफ़ा आयो आहे। हाणे असां वटि हिते जेको डेटा मिलियल आहे उहो शागिर्दनि जी उमिरियूं मिलियल आहिनि, त असां हिनखे फ्रीक्वेंसी टेबल सां ठाहे सघूं था। हाणे हिकु पासे लिखंदासीं एज उमिरि, ॿिए पासे लिखंदासीं फ्रीक्वेंसी या तादाद, या हिनखे नंबर बि लिखी सघिजे थो। ठीकु आहे, त केतिरा तादाद आयल आहे उन शागिर्द जी उमिरिन जो, हुन उमिरि जा केतिरा शागिर्द आहिनि, त उनजी असां फ्रीक्वेंसी बि लिखी सघिजे थो या उनखे नंबर ऑफ स्टूडेंट्स असां तादाद बि लिखी सघूं था। हाणे फ्रीक्वेंसी जी जॻह ते तव्हां हुनखे नंबर ऑफ स्टूडेंट्स बि लिखी सघो था। नंबर यानी उन शागिर्दनि जो तादाद, यानी उन उमिरि जा घणा शागिर्द आहिनि उन क्लास में। इहो फ्रीक्वेंसी टेबल आहे हिन सां डेटा जो। हाणे हिते सभ खां नंढी उमिरि वारा शागिर्द कहिड़ा आहिनि? सभ खां नंढी उमिरि वारा शागिर्द आहिनि 5 सालनि वारा। ठीकु आहे, 5 सालनि वारा घणा शागिर्द आहिनि, या 5 सालनि जी फ्रीक्वेंसी केतिरी आहे असां चई सघूं था। हाणे गणियूं त 1 2 हाणे हिते ॾिसूं था त असां वटि 5 सालनि वारा सिर्फ़ु 2 शागिर्द मिलनि था, असां 2 लिखी छॾींदासीं। ठीकु आहे, एज 5, नंबर हुननि जो तादाद 2। ठीकु आहे, उन खां पोइ अचे थो 6। 6 सालनि वारा ॿार घणा आहिनि असां वटि? 6 सालनि वारो ॿार असां वटि हिकिड़ो मिलियो, 6 जो तादाद 1 लिखंदासीं। उन खां पोइ अचे थो 7 सालनि वारो ॿार। ठीकु आहे, 1 2 3 4, त 7 सालनि जी उमिरि वारनि जे ॿारनि जो तादाद असां वटि 4 थो मिले। उन खां पोइ अचे थो 8 सालनि वारो। ठीकु आहे, त 8 सालनि वारा ॿार कहिड़ा आहिनि? हाणे पहिरियों 8 लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे 8 सालनि वारो हिकु बि ॿार कोन्हे, त असां उन जी जॻह ते 0 या ॿुड़ी लिखंदासीं। उन खां पोइ अचे थो 9 सालनि वारा ॿार आहिनि। ठीकु आहे, ऐं 9 सालनि वारा ॿार घणा था मिलनि? हाणे 9 सालनि वारा 1 2 3 4, 4 ॿार अहिड़ा आहिनि जंहिंजी उमिरि 9 साल आहे। उन खां पोइ अचे थो 10 सालनि वारो अंक। ठीकु आहे, 10 सालनि वारो बि हिकु ॿार आहे जंहिंजी उमिरि 10 साल आहे। उन खां पोइ अचनि था 11 साल, ऐं 11 वारो अंक नथो मिले त असां 0 लिखंदासीं। ऐं आख़िर में अचनि था असांखे 12। ठीकु आहे, हाणे 12 सालनि वारा असांखे 2 ॿार था मिलनि, 2 ॿारनि जी उमिरि 12 साल। हाणे असां कयो छा आहे कि असां हिते फ्रीक्वेंसी टेबल ठाहियो आहे। फ्रीक्वेंसी टेबल करे छा थो कि असांखे हर उमिरि लाइ शागिर्दनि जो तादाद ॿुधाए थो कि 5 सालनि वारा 2 आहिनि असां वटि। ठीकु आहे, 6 सालनि वारो 1 आहे। हाणे इहा लिस्ट मां कढी करे असां इहो ठाहियो आहे न। ठीकु आहे, इहा लिस्ट तव्हां हिन फ्रीक्वेंसी टेबल खे लिखणु शुरू कंदो। 5 साल वारो 2, 6 सालनि वारो 1, 7 वारो 4, 8 में हिकु बि कोन्हे, 9 सालनि जो 4, 10 जो 1, 11 वारो हिकु बि कोन्हे, 12 वारा 2। इन खे कढी करे तव्हां लिखणु शुरू कंदो त तव्हांखे इहा लिस्ट मिली वेंदी, तादाद मिली वेंदो। ठीकु आहे, हाणे फ्रीक्वेंसी टेबल खे ज़ाहिर कीअं कजे, शो कीअं कजे, उहो असां शो कंदा आहियूं डॉट प्लॉट सां। छा सां? डॉट प्लॉट। हाणे डॉट प्लॉट में कबो छा आहे कि डॉट प्लॉट खे साॻी इंफॉर्मेशन जेका मालूमात असांखे मिलियल आहे उनखे असां नुक़्तनि डॉट्स जे ज़रिए ज़ाहिर कंदा। ठीकु आहे, हाणे असां वटि हिते डिफरेंट एज ग्रुप, मुख़्तलिफ़ उमिरि मिलियल आहिनि। ठीकु आहे, ऐं हिनखे असां ईअं ज़ाहिर कंदासीं हिन ते लकीर ते। ठीकु आहे, हाणे असां एरो नथा ॾियूं, डॉट प्लॉट में एरो न आहे ॾिठो। हाणे कबो छा आहे, असां वटि 5 सालनि वारा ॿार बि हुया, 6 7, उन खां पोइ 8 9, ठीकु आहे, 10 11 ऐं 12। हाणे असां ॾिसूं त 5 सालनि वारा असां घणा ॿार आहिनि? 5 सालनि जी उमिरि जा 2 ॿार हुया। ठीकु आहे, हुननि जो तादाद 2, त असां 2 डॉट्स यानी 2 नुक़्ता ठाहींदासीं। हिकिड़ो डॉट, उन खां पोइ ॿियो डॉट। ठीकु आहे, उन खां पोइ अचूं त 6 सालनि ते। 6 सालनि वारो हिकु ॿार हुयो, त असां हिकिड़ो डॉट, हिकु नुक़्तो ठाहींदासीं। उन खां पोइ 7 सालनि ते, 7 सालनि जा 4 ॿार आहिनि, त असां 4 नुक़्ता ठाहींदासीं। 1 2 3 4। ठीकु आहे, 8 सालनि में हिकु बि ॿार न आहे 8 सालनि जी उमिरि जो, त हुनजो कोन ठाहींदासीं। 9 सालनि में 4 आहिनि, त हुनजा बि 4 नुक़्ता ठाहिबा। 1 2 3 ऐं 4। ठीकु आहे, उन खां पोइ 10 सालनि ते अचूं था। 10 सालनि जो हिकु ॿार आहे, त 10 सालनि ते हिकिड़ो ठाहींदासीं। 11 में हिकु बि न आहे, 0 आहे। ठीकु आहे, आख़िर में 12 था अचनि। 12 सालनि जी उमिरि जा 2 ॿार आहिनि, त हुन ते 2 नुक़्ता ठाहिबा। 1 2। हाणे असां डॉट प्लॉट ठाहे छॾियो आहे। हाणे असां छा कयोसीं, साॻे ई डेटा खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़ाहिर कयो आहे। ठीकु आहे, डॉट प्लॉट सां, लिस्ट नंबर मिलियल आहे, ऐं फ्रीक्वेंसी टेबल सां। हाणे असांखे मुख़्तलिफ़ तरीक़ा मिली विया हिकु डेटा खे ज़ाहिर करण जा। हाणे असां सवालनि जा जवाब ॾेई सघूं था। ठीकु आहे, ऐं सभ खां पहिरियों सुवालु आहे कि सभ खां फ्रीक्वेंट एज कहिड़ी आहे, यानी कहिड़ी उमिरि जा वधि में वधि ॿार आहिनि। ठीकु आहे, त इहो घणा आहिनि? हिकु 7 सालनि में 4 ॿार था अचनि। ठीकु आहे, 1 2 3 4, ॿियो 9 सालनि में। सभ खां फ्रीक्वेंट एज कहिड़ी थी? 7 ऐं 9 साल। हाणे 7 ऐं 9 सालनि वारा ॿार सभ खां वधीक आहिनि,
उहो पाण में बराबरि आहे। ठीकु आहे, इहो तव्हां हिते बि चेक करे सघो पिया, 4 ॿिनी जो तादाद। तव्हां मथे लिस्ट में चेक कयो त तव्हांखे इहे ॻणणा पवंदा। ठीकु आहे, त तव्हां हे डायरेक्ट फ्रीक्वेंसी टेबल जे ज़रिए या डॉट प्लॉट जे ज़रिए डायरेक्ट ॿुधाए सघो पिया सभ खां वधीक तादाद या फ्रीक्वेंसी कहिड़े नंबरनि जी आहे, उहो बराबरि आहे 7 ऐं 9 सालनि। ठीकु आहे, हाणे इहो हिकु सुवाल हो। तव्हां ॿिया सवाल बि जवाबु ॾेई सघो पिया। हाणे ॾिसो, असां पुछी सघे थो रेंज छा आहे उमिरिनि जी। ठीकु आहे, हाणे रेंज हूंदी छा आहे? रेंज हूंदी आहे कि सभ खां वधीक उमिरि जेका वॾी में वॾी उमिरि आहे ऐं सभ खां नंढी में नंढी उमिरि में जेको डिफरेंस आहे ॿिन्ही में। हाणे डिफरेंस यानी मुफ़ासिलो केतिरो आहे, फ़र्क़ु केतिरो आहे वॾी खां वॾी उमिरि में ऐं नंढी खां नंढी उमिरि में। ठीकु आहे, तव्हां अगरि पहिरियों डॉट प्लॉट ते ॾिसो त वॾी में वॾी उमिरि तव्हां केॾी में मिले 12 साल, ऐं नंढी में नंढी उमिरि हिते केतिरी आहे 5 साल। त 12 मां तव्हां कट कंदव 5, 5 नंढी सां उमिरि आहे, 12 कट 5 त जवाबु ईंदो 7। त रेंज असांखे छा मिली? 7 साल। ठीकु आहे, 7 सालनि जी रेंज आहे हिन क्लास में। इहो फ्रीक्वेंसी टेबल में तव्हां मालूम करे सघो पिया त वॾी में वॾी उमिरि 12 आहे, नंढी में नंढी उमिरि मथे लिखियल आहे 5, 12 कट कंदव 5 त तव्हां जवाबु मिली वियो 7। ठीकु आहे, हाणे अगरि तव्हां इहा शइ फ्रीक्वेंसी टेबल में मिली वई, डॉट प्लॉट मिली वई, लिस्ट में ॾिसो त लिस्ट में तव्हांखे ॻोल्हणो पियो। हाणे ॾिसो 5 नंढी में नंढी उमिरि, तव्हांखे 4 को अंग आहे, 4 अंग न आहे त नंढी में नंढी उमिरि तव्हांखे 5 मिली वई। उन खां पोइ ईंदो वॾी ते 7, 9। ठीकु आहे, 9 खां पोइ अॻिते वेंदव 10, 10 खां पोइ 12, शायदि पोइ 13 आहे, 13 न आहे त वॾी में वॾी उमिरि कहिड़ी मिली? 12 मिली। त 12 मां 5 कट कंदव, जवाबु ईंदो 7। 7 तव्हांखे रेंज मिलंदी। हाणे इन ई तरीक़े सां तव्हां पाण खां ॿिया सवाल बि पुछी सघो था। हिकिड़ो सवाल मिसाल आहे कि हाउ मेनी स्टूडेंट्स ओल्डर देन 9, यानी 9 सालनि खां वॾा केतिरा शागिर्द आहिनि। ठीकु आहे, ओल्डर देन 9। त हाणे इहो डॉट प्लॉट मां ॾिसी सघो था। ठीकु आहे, त हाणे ॾिसो 9 सालनि वारे ॿारनि खां वॾा असांखे ॾिसणा आहिनि न, त 9 खां पोइ वारी असां लिस्ट में ॾिसंदासीं हितां खां पोइ। ऐं 9 खां पोइ घणा था अचनि? 1, 2 ऐं 3। जवाबु मिली वियो तव्हांखे 3। फ्रीक्वेंसी टेबल मां ॾिसी सघो पिया, 9 खां पोइ वारो ॾिसणा आहे, 10 सालनि जो 1 आहे, 11 सालनि जो 1 न आहे, 12 सालनि जा 2 आहिनि, त 1 ऐं 2 3 जवाबु। हाणे हिते तव्हांखे ॻणणो पए पंहिंजी लिस्ट में। ठीकु आहे, 9 खां वॾा ॾिसणा आहिनि, न आहे न आहे न आहे, हिते बि कोन्हे। ठीकु आहे, हे पहिरियों ॿार मिलियो 10 सालनि जो, 1, 2, 3, 3 ॿार तव्हांखे मिली विया 9 सालनि खां वॾा। हाणे असां हिन वीडियो में छा कयोसीं कि असां 2 मुख़्तलिफ़ तरीक़ा ॾिठासीं कंहिं डेटा खे ज़ाहिर करण जा, उन जी अकासी करण जा, फ्रीक्वेंसी टेबल ऐं डॉट प्लॉट।